पोलिंग जो अमल जारी है। 15 उम्मीदवार मैदान ते लथल आहिनि। कराची में क़ौमी असेंबली जो इहो तक NA 245 आम लियाकत हुसैन जी लाडाणी खां पोइ इहो तक ख़ाली थियो हो। अॼु न ते नंढी चूंड थी रही है। सिक्योरिटी जा सख़्त इंतज़ाम किया विया आहिनि। PTI जे महमूद मौलवी, मुतहदा जे मुईद अनवर ऐं मुतहदा बहाली कमेटी जे सरबराह फारूक सत्तार विच में सख़्त मुक़ाबले जा इम्कान आहिनि। तफ़सील मालूम क्यों था फ़कीर सलीम खां। फ़कीर सलीम, इन खां अॻु आगाह कयो त टर्न आउट तमामु घटि नज़र अचे पियो, उन में कुछ बेहतरी आई या न, इहो भी आगाह कजो त कराची जा कहिड़ा कहिड़ा इलाइक़ा इन क़ौमी असेंबली जे तक में शामिल आहिनि? बिल्कुल हमीर, कराची जी NA 245 ते अॼु नंढी चूंड जो अमल सुबुह जो तक़रीबन 6:30 वॻे खां शुरू थी चुको है। वोटरनि जो जेको टर्न आउट है वो हिन वक़्त ताईं बि कोर में का ख़ासि बेहतरी न थी सघी है ऐं बिल्कुलु घटि टर्न आउट अचे पियो। हिन तक ते जेके मजबूरी तौर ते 15 उम्मीदवार हिस्सो वठी रहिया आहिनि, जंहिंमें PTI पारां महमूद मौलवी है, MQM जे पारां मुईद अनवर है ऐं MQM बहाली कमेटी जो सरबराह डॉक्टर फारूक सत्तार। इनके अलावा PSP जो उम्मीदवार है सैयद हफीजुद्दीन ऐं TLP जो उम्मीदवार है अहमद रज़ा कादरी। इन समेत ॿिया जेके आज़ाद उम्मीदवार शामिल आहिनि। मजबूरी तौर ते 15 उम्मीदवार आहिनि, जिन जे विच में हिते जेका सो वोटिंग जो अमल जारी है। उहे जेके उम्मीदवार आहिनि, जेके शाम जो 5 वॻे खां पोइ ख़बर पवंदी कहिड़ो उम्मीदवार हिन मां सथी हासिल करे चुको है। हीउ जेको तक है, इन तक ते 201 पोलिंग स्टेशन मजबूरी तौर ते जोड़ी विया आहिनि ऐं 5 लख वोटरनि जेके पंहिंजो वोट जो हक़ इस्तेमालु कंदा। 2018 में इन तक तां PTI जो डॉक्टर आमिर लियाकत कामयाब थियो, जंहिं 5000 वोट कया हुआ। उनके पहुचण खां पोइ कुछ ॾींहं अॻु में इहा सीट ख़ाली थी, कंहिं ते अॼु जेका नंढी चूंड थी रही है ऐं मजबूरी तौर ते जेके 15 उम्मीदवार आहिनि उहे हिन में हिस्सो वठी रहिया आहिनि। हमीर, जेसिताईं तव्हां वोटर जे टर्नआउट की ॻाल्हि कई, वोटर जो टर्नआउट बिल्कुलु घटि आहे। केतिरियूं अहिड़ी पोलिंग स्टेशन आहिनि, ख़ासि ख़्वातीन जी जेके पोलिंग स्टेशन आहिनि, उते ॼण हिकु वोट बि कास्ट न आहे थी सघियो। इन खां अलावा जेको पोलिंग स्टेशन ते सिक्योरिटी आहे, सिक्योरिटी इंतज़ाम सख़्त कया विया आहिनि। पुलिस ऐं रेंजर्स पारां गश्त कयो पियो वञे। इन खां अलावा पोलिंग स्टेशन ते ॿाहिरां पुलिस ऐं रेंजर जी वॾी नफ़री उहा मुक़ररु थियल आहे। CCTV कैमराऊं बि लॻल आहिनि, जेके हसास कैमराऊं जेके हसास पोलिंग स्टेशन ते कैमराऊं लॻल आहिनि। इन खां अलावा जेके तव्हां हल्कनि जी ॻाल्हि इलाइक़नि जी ॻाल्हि कई, जिन हल्के में कहिड़ा कहिड़ा इलाइक़ा अचंदा, त हुन में हीउ जेको लायन्स एरिया वारो इलाइक़ो आहे इहो अचे थो तारिक रोड खां वठी जेका सॼी पट्टी आहे इलाइक़े में अचे थी। ऐं हीउ जेको तक आहे इहो तक 245 आहे, जंहिं ते जेके इहो इम्कान ज़ाहिर कयो पियो वञे त हिते जेका आहे सो MQM जी जेका आहे सो उहा भारी अक्सरियत आहे। इन खां अॻु में स्टेट ते सदाईं MQM जो उम्मीदवार कामयाब थींदो रहियो आहे। डॉक्टर आमिर लियाकत जेका आहे सो उहो पहिरियों भेरो PTI जे प्लेटफॉर्म में कामयाब थियो हुयो। उन खां पोइ हिन वक़्तु जेका आहे सो PTI ऐं TLP तोड़े MQM बहाली कमेटी जो जेको सरबराह डॉक्टर फारूक सत्तार ऐं PTI जो जेको उम्मीदवार आहे उन्हनि जे विच में सख़्तु मुक़ाबिलो आहे। अॼु सुबुह जो 6:30 जेको पोलिंग जो अमल शुरू थियो आहे, इहो शाम जो 5 वॻे ताईं जारी रहंदो ऐं उन खां पोइ जेका आहे सो वोटरनि जी ॻणप शुरू थींदी, कंहिं केतिरा वोट कया, इन खां पोइ जेका आहे सो नतीजो साम्हूं अची सघंदा। जी ठीक है। MQM हिते मज़बूत नज़र अचे पई, पर MQM ऐं PTI जे इन्हनि अॻवाणनि में सख़्त मुक़ाबले जा इम्कान आहिनि। फारूक सत्तार बि इन खां अॻु MQM जो अहम तरीन अॻवान हो, मैदान ते लथल आहे। टिनी इन्हनि उम्मीदवारनि में सख़्त मुक़ाबले जा इम्कान आहिनि। शाम 5 वॻे ताईं पोलिंग जो इहो अमल जारी रहंदो। जीअं जीअं ॾींहुं गुज़रंदो त उम्मीद ज़ाहिर कई पई वञे त टर्न आउट बि बहितर